अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा चिबड़ खान बानो खे आज़ाद कराइण में कामयाब थी वेंदो। छा सोडा हाणे बिजार खान खे मारे छॾींदो। छा शामिर हाणे चिबड़ खान जो साथ ॾींदो, बानो खे आज़ाद कराईंदो। छा रेस बिजार खान ज़बरदस्ती बानो सां शादी कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियणो वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस चिबड़ खान मतलब चिबड़ खान या कोशिश हूंदी त हर हाल पे इन रेस बिजार खान के झुकाया। हू सोडा के भी चई छॾींदो, तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मुंहिंजो साथ ॾे त इन बिजार खान के मां पूरो कयां। अगरि जेकॾहिं मूं जे खिलाफ़ का कदम न खयो त पोइ हू ज़बरदस्ती असांजे इज़त मथां दाग लॻाए छॾींदो, मतिलबु त ज़बरदस्ती बानो सां निकाह करे विझंदो। सोडा चवंदो त चाचा तूं ईअं परेशान न थी, असां ईअं थियण कॾहिं बि न ॾींदासीं। हुन शामिर उन मथां घणो ज़ोर रखियो। बहरहाल अलाह कंदो त छोकिरी वापसि असांखे ॾेई वेंदो। जेकॾहिं हुन छोकिरी वापसि न कई त पोइ हुनजी ऐं शामिर जी असां सां जंग आहे। चिबड़ खान चवंदो सोडा मूंखे शामिर मथां एतबार नथो अचे त हू कॾहिं छोकिरी वापसि करे। असांजो भलो इन में त असां शामिर जो इंतज़ार न कयूं ऐं रेस बिजार खान जे मथां हली कड़कूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शामिर जेको आहे रेस बिजार खान खे सिधो सूं चई छॾींदो। जेकॾहिं तूं छोकिरी खे का बि नुक़सान पहुचायो, मतिलबु छोकिरी सां अगरि निकाह करण जी कोशिश कई त मां पाण अची तुंहिंजी हवेली मथां हमलो करे ऐं तोखे उते पूरो करे वेंदुसि। इहो फ़ैसिलो तोखे मंज़ूर हुजे या न हुजे। रेस बिजार खान चवंदो अगरि जेकॾहिं शामिर तो इहो कमु कयो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि। अगरि जेकॾहिं इन हमले में मुंहिंजी जान बची वई तो पोइ तुंहिंजी जान न बची सघंदी। जो मां बानो सां हर हाल में निकाह करण पियो चाहियां ऐं उनखे पंहिंजी घरवारी करण पियो चाहियां। शामिर चवंदो रेस बिजार खान तूं इन ॻोठ जो वॾो आहे, तोखे कुझु सोचणु घुरिजे, जो हू हिकु सिंध जी न्याणी आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बिजार खान घणो परेशान थींदो ऐं ॿिए पासे बानो जेको आहे रोईंदी रोईंदी ऐं बिजार खान बि उन वटि पहुची वेंदो। ऐं बिजार खान चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी। बानो चवंदो मरंदो मां मरी वेंदुसि, बहरहाल इन ॻाल्हि में कॾहिं बि राज़ी न थींदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।